ठटे में पौरत मज़हब तहरीक तरफ़ां 5 जून ते आलमी माहौलियाती ॾियारे जे हवाले सां सिंधु बचायो डेल्टा बचायो जे सिरे हेठां ई सिंध में पानी जी हथराद खोट ख़िलाफ़ जुडिशियल ग्राउंड प्रेस क्लब ठटो साम्हूं जलसो कोठायो वियो। जलसे जी सदारत ऐं मरकज़ी ख़िताब पौरत मज़हब तहरीक जे मरकज़ी अॻवान मसरूर शाह, फरज़ाना बुरड़ो, नासिर पंवर, सरमन जतोई, अयाज़ चांडियो, फैज़ किरियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त 5 जून माहौलियात जो आलमी ॾींहुं आहे, जिते दुनिया माहौलियात जे तहफ़ुज़ लाइ अॼोके ॾींहं ते मुख़्तलिफ़ सरगर्मियूं करे रही आहे, उते हू दरिया जो केस खणी रहिया आहिनि। हुननि चयो त सिंध जे पाणीअ ते धाड़ो सिंध जे क़ौमी ग़ुलामी जो तसलसल आहे। पंजाब खे आबाद करण लाइ सिंधु मथां डैम ऐं लिंक कैनाल ठाहिया आहिनि। सिंध जे सहकारी दरियाहनि खे सिंधुअ मां भरियो वियो आहे। अॻवाननि चयो त सिंध जी फितरी वहकिरे खे बहाल करे इंडस डेल्टा में घटि 10 MF पाणी पुॼाइणु लाज़मी आहे। पंजाब सिंध सां जेको पाणी जो 91 वारो मुआहिदो कयो, उन ते बि कॾहिं अमल न कयो वियो आहे। हुननि वधीक चयो आहे त गैर क़ानूनी कैनाल खोलण सबबि अॼु दुनिया जूं 5 नंबर डेल्टा 90% तबाह थी चुको आहे ऐं लखें माण्हू लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त आलमी कानून मुताबिक़ सिंध पंजाब विच में पाणी जो नओं मुआहिदो कयो वञे, जंहिंमें सभिनी डैमनि ऐं लिंक कैनालनि खे ख़तमु करे सिंधु जी फितरी वहकिरे खे बहाल कयो वञे। ज़िक्र कंदासीं सेवण में समाजी तंज़ीम पारां सिंधु दरिया जे किनारे पहुची गुलनि ऐं गीतनि जी भेटा पेश कई वई। समाजी तंज़ीम सेवण सोशल फोरम जे सॾ ते सान्या मदन, अशरफ सोलंकी, मीर हाचन पंवर, ख़ैर मोहम्मद बुरड़ो, मौला बख्श नोहाणी, इमदाद सरवरी, कमालदीन पंवर ऐं ॿियनि जी अॻवानी में ॻाढ़ी वारी भरिसां सिंधु दरिया जे किनारे ते पहुची एहतिजाज कयो। उन मौक़े ते सिंधु दरिया खे गुलनि ऐं गीतनि जी भेटा पेश कंदे अॻवाननि चयो त पंजाब सिंधु दरिया ते कब्ज़ो करे ऐं सिंध जो पाणी बंदि करे सिंध खे ॾुकार तरफ़ धिके सुकाइण जी साज़िश करे रहियो आहे। हुननि चयो त सिंधु दरिया हिकु हक़ीक़ी तारीख़ आहे, जंहिंजो पाणी साम्राजी कुवतनि रोके सिंध जी ज़राअत तबाह करण सां गॾु सिंध जे अवाम खे पीअण जे पाणी लाइ दरबदर करे छॾियो आहे। अॻवाननि जो चिताव ॾिनो आहे त वफ़ाक़ सिंध जे हिसे जो पाणी फ़राहम करे, ॿी सूरत में रोडनि ते एहतिजाज जारी रहंदो। ज़िक्र कंदासीं कोरंगी में क़ौमी अवामी तहरीक पारां ज़िले सदर मुनवर ब्रह्माणी, नायब सदर तारिक कनाणी, उमर नुनारी ऐं हुसैन सिंधी जी अॻवानी में बंगाली पाणी खां चकरा ॻोठ ताईं पुलिस जे मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 ॾींहं पहिरीं क़ौमी अवामी तहरीक यूनिट चकरा ॻोठ जे सदर ज़ाकिर जत ऐं हसन जत खे टीपू सुल्तान पुलिस राति जे अंधेरे में चादर ऐं चौदेवारी जो तक़दस पामाल कंदे क़ौमी कारकुन खे खणी गुम करे छॾियो आहे। हुननि चयो त ज़ाकिर जत खे कूड़े केस में जेल मोकिलियो वियो आहे। अॻवाननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त वाक़े जी शफ़ाफ़ जांच करे बेगुनाह गिरफ़्तार कयल ज़ाकिर जत ऐं हसन जत ख़िलाफ़ दाख़िल कूड़ो केस ख़तमु करे खेनि आज़ाद कयो वञे। फुलजी स्टेशन वेझो मामन हथां भाणेज क़तल ऐं हिकु निंगरी ज़ख़्मी थी पई आहे। ॻोठ सोरा पंवर में संगावती तकरार तां मामन हमलो करे 45 वरनि जी भाणेज शहज़ाद पंवर ऐं 8 वरनि जी निंगरी सवेरा खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो आहे। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल दादू आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां शहज़ादो पंवर जे फ़ौत थियण जी तस्दीक़ कई वई आहे। निंगरी जी हालत बहितर ॿुधाई पई वञे। मक़तूल जो मड़ ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो आहे। मक़तूल जे भाउ ममताज़ पंवर ॿुधायो त मामे इलियास पंवर सां संगावती तकरार हलंदड़ हो। हुन फ़ैसिलो पिणु थियल हो, पर अॼु घरनि ते काह करे फायरिंग कई वई आहे। पुलिस ॿुधाए त जवाबदार पुलिस खे ॾिसंदे घर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि, जिन जी ॻोल्हा जारी आहे। ख़ैरपुर में ॻोठाणे घरवारी धीअ जे अग़वा ख़िलाफ़ एहतिजाज कयो। ॻोठ अब्दुल हकीम चाकराणी जे रहवासी सईद अहमद चाकराणी ख़ैरपुर पहुची एहतिजाज कंदे इल्ज़ाम मढ़ियो आहे त गुज़िरियल ॾींहुं जवाबदार इमाम ॾिनू चाकराणी, ग़ुलाम मुस्तफ़ा, शमन, नजफ़ अली हाकिम, हाजी खान चाकराणी, अयूब लाशारी, हाकिम लाशारी, हबीबला चाकराणी घर में दाख़िल थी संदसि घरवारी रुखसाना ऐं 3 वरनि जी धीअ बिस्मा खे अग़वा करे विया आहिनि। संदसि चवणु हो त जवाबदार घर में रखियल रोक रक़म, सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान पिणु खणी विया आहिनि। हुननि चयो त जवाबदार संदसि मासूम नियाणी खे क़तल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन वधीक ॿुधायो त बिरादरी में संदसि भेण मुस्मात परवीन जी शादी थियल आहे, जंहिंजा साहुरा मतस तशदुद कंदा हुआ, जंहिं सबबि हुन ख़ैरपुर जी अदालत में खला लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई आहे, जेको केस पिणु अदालत में हलंदड़ आहे। हुन चयो त जवाबदार केस तां हथु खणण लाइ संदसि घरवारी ऐं नियाणी खे अग़वा कयो वियो आहे।
फैज़गंज भरिसां मुड़ुस घर भातियुनि सां गॾिजी घरवारी खे तशदुद जो निशानो बणाए छॾियो। ॻोठ रहमतुल्ला चांग में नारी बख्तावर चांग खे संदसि मुड़ुस नदाम चांग, वालिद वरियाम चांग, रिटायर्ड फौजी नवाज़ चांग, कादन चांग ऐं ॿियनि घर अंदरि सख़्त तशदुद जो निशानो बणाइण बैदि क़ैदी करे छॾियो आहे। उन मौक़े ते क़ैद थियल नारी बख्तावर चांग जी भेण शगुफ्ता चांग राब्तो करे धरती टीवी न्यूज़ खे ॿुधाए त जवाबदार नवाज़ चांग, नदाम चांग, कादन चांग संदसि भेण बख्तावर चांग खे करार ॾेई क़तल करणु चाहिनि था। संदसि वधीक चवणु हो त बख्तावर चांग अॻु बि मुड़ुस नदाम चांग कातलाणो हमलो करे क़तल करण जी कोशिशि कई हुई। राति देर सां संदसि भेण खे कारे जो इल्ज़ाम ॾेई तशदुद जो निशानो बणाए क़ैद करे छॾियो आहे। हुन चयो त फैज़गंज पुलिस वटि राति NC दाख़िल कराई आहे, पर पुलिस भेण बख्तावर चांग खे ज़िंदगी बचाइण लाइ का बि मदद न कई आहे। ख़दशो आहे त भेण खे क़तल न कयो वञे, जंहिं करे जवाबदार गिरफ़्तार करे खणण तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। सखर में एंटी करप्शन टीम कार्रवाई कंदे करोड़नि रुपयनि जी करप्शन जे इल्ज़ाम हेठि फूड इंस्पेक्टर खे गिरफ़्तार करे वरितो। एंटी करप्शन जी टीम रोहिड़ी में कार्रवाई कंदे करोड़नि रुपयनि जी करप्शन इल्ज़ाम हेठि फूड इंस्पेक्टर वकार सरोही खे गिरफ़्तार कयो आहे। एंटी करप्शन अमलदार मूजिबि साल 2019 में फूड इंस्पेक्टर वकार सरोही ख़िलाफ़ 15 करोड़ कणक ख़ुर्द करण जो केस दाख़िल थियल हो। अमलदार मूजिबि 3 वरनि खां जवाबदार रूपोशी इख़्तियार कई हुई। एंटी करप्शन अमलदार मूजिबि रोहिड़ी में कार्रवाई करे फूड इंस्पेक्टर वकार सरोही खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ज़िक्र कंदासीं मटियारी वेझो सख़्त गर्मी में कुल्फ़ी खपाईंदड़ औरत किरी फोती वियो। सैयद ख़ुदा ने शाह जे कोट वटि छंडण मोरी भरिसां कुल्फ़ियूं खपाईंदड़ औरत किरी फोती वियो आहे। ॻोठाणनि पारां फोती मंठार जो मढ़ तालका अस्पताल मटियारी आंदो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त ख़बर न पइजी सघी आहे त मंठार जो मौत कीअं थियो आहे। हुननि चयो त औरत कुल्फ़ियूं खपाए रहे हू शदीद गर्मी सबबि किरी पियो, खेसि अस्पताल आंदो वियो। फोती ॻोठ ग़ुलाम शाह मरी उडेरो लाल जो रहवासी हो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। ज़िक्र कंदासीं जामछोरे में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। हथियारबंदनि सेंड्रोज़ रोड तां होलसेल जी दुकान तां फुल कई। दुकानदारनि एहतजाजी रैली कढी धरणो आयो। टिनी जवाबदारनि 6 लख रुपया रोक रक़म फुर करे, जंहिं दौरान मज़ामत जवाबदारनि दुकानदारनि ते फायरिंग करे ॾिनी। मुतासिर पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी डस हाईवे ते धरणो आयो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। उन मौक़े ते दुकानदार इमरान मल्हा मीडिया खे ॿुधायो त दुकान ते 3 बुट ॿधल जवाबदार आया, जिन हथियारनि जे ज़ोर ते 6 लख रुपया फुर करे विया ऐं मज़ामत मथनि फायरिंग करे फरार थी विया। संदसि चवणु हो त पुलिस हिन वक़्त ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार न आहे करे सघी, जेको मुज़म्मत चोको अमल आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खैर तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। दुकानदार अॻवान असगर नारे जे चत छो आहे।